अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कहिड़ा हाल आहिनि दोस्तों। उम्मीद था करियूं तव्हां सभु खैरियत सां हूंदो। जीअं दोस्तों जेको बि दोस्त असांजे सिंधी धमाका में नओं आहे उहो असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं अगरि तव्हांखे असांजी हीअ वीडियो पसंदि अचे त असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों असां हर हिकु अहिड़े मौज़ू ते वीडियो ठाहींदा आहियूं जंहिं मौज़ू जी वीडियो ठाहिण ते असांखे तमामु घणी ख़ुशी बि थींदी आहे ऐं उन माण्हुनि जी मदद बि थी वेंदी आहे जंहिं ते असां जंहिं टॉपिक ते असां जेका बि पंहिंजे चैनल ते वीडियो रखी आहे उनजो कंहिं न कंहिं मौज़ू सां तालुक़ु लाज़मी हूंदो आहे। दोस्तों अॼु जी जेका ॻाल्हि असां तव्हां दोस्तनि सां शेयर करण वारा आहियूं तमामु ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे ऐं असां ईअं चइजे त कि तव्हांखे अहिड़ी ख़बर खां आगाह कंदा हलूं त जेके वाक़ियात असांजे सिंध में हिन साल में पेश अची रहिया आहिनि या हिन दौर में हली रहिया आहिनि, असांजे सिंध में जेके बि वाक़ियात पेश अचनि पिया उन्हनि खे ॾिसी करे तमामु घणो अफ़सोस थींदो आहे ऐं तमामु घणो ॾुख बि थींदो आहे त असांजे सिंध में आख़िरकार अहिड़ा वाक़ियात छो था। दोस्तों हीअ जेका तव्हांजी मोबाइल स्क्रीन ते हिन टाइम तस्वीर शो थी रही आहे, इन तस्वीर जे मुताबिक़ असां अॼु जी जेका वीडियो ठाही आहे इन सां ई तालुक़ु रखंदड़ आहे। लाड़काणो कंबर छदार कोट जे लॻ कंहिं ॻोठाणे खां हिकु नौजवान शख़्स पंहिंजे बचड़नि खे खणी करे शहर ॾांहुं रवानो थियो, जंहिंखे रस्ते में फुर करण जे इरादे सां कुझु शख़्स अची हमला आवर थिया, जंहिं ते हुन बाइक न ॾिनी, उन्हनि खे फुर करणु न पियो ॾिए। तंहिं दौरान हुननि जेके हुन सां नंढड़ा गॾु मासूमड़ा ॿ ॿारड़ा हुया उन्हनि खे क़तलु करे उन खां बाइक फुरे हू फ़रार थी विया। तमामु ॾुख ऐं अफ़सोस आहे इन्हनि ॻाल्हियुनि ते त असांजे सिंध में अहिड़ा वाक़ियात पेश अची रहिया आहिनि ऐं तमामु अफ़सोस हूंदो आहे असांखे पंहिंजे इन सिंधियुनि ते। ऐं हे आख़िर आहिनि केरु जंहिंखे को बि दिलि में को अहिड़ो अहसासु न आयो, न उन्हनि खे कंहिंजी का औलाद ते कोई अहिड़ो फ़र्क़ु पियो त हू कंहिं मासूम खे मारे करे पंहिंजो मक़सदु पूरो कराइनि। मक़सदु इहो मक़सदु न हूंदा। इहा हिकु हाणे अल्फाज़ न आहिनि असांखे हिन मौज़ू ते या असां कहिड़ा हिननि खे अल्फाज़ ॻाल्हायूं, जेके बि अल्फाज़ ॻाल्हाए वञनि उहे तमामु घटि आहिनि ऐं तमामु ॾुख आहे जॾहिं मासूमनि आख़िर हिन जो कहिड़ो ॾोह कयो। असांजी सिंध जी पुलिस ऐं सिंध हुकूमत खां इहा ई अपील आहे, महिरबानी करे इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं सख़्तु खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे त जीअं नेक्स्ट टाइम कंहिं बि ग़रीब या कंहिं बि मासूम सां अहिड़ो वाक़ियात पेश न अचे जीअं हू कंहिं वहशियत या कंहिं दरिंदगी जो शिकार बणिजनि। दोस्तों असांजे चैनल ते अहिड़ा ई टॉपिक असां काफ़ी सारा शेयर कया आहिनि जंहिंजो मक़सदु हूंदो आहे कंहिं न कंहिं मासूम कंहिं न कंहिं मज़लूम खे इंसाफ़ ऐं हक़ ॾियारणु। ऐं सिंधी धमाका जंहिं बि दोस्त खे पसंदि आयो हुजे त उहो असांजे चैनल खे सब्सक्राइब करें ऐं असांजी वीडियो खे लाइक कंदा। नेक्स्ट वीडियो ताईं ॾींदा इजाज़त, दुआ में यादि कयो। अल्लाह हाफ़िज़।